नाज़रीन प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख अॼु तव्हां हिन किताब जे टाइटल ते जंहिं शख़्सियत खे ॾिसो था जनाब एडवोकेट अब्दुल ख़ालिक जूणे जो जेको JSN माज़ जो चेयरमैन बि आहे ऐं उन पंहिंजी जेका अणपूरी ज़िंदगी जी पूरी कहाणी लिखी आहे ऐं जेका जदोजहद जूं मुख़्तलिफ़ उन में रेखाऊं मौजूदु आहिनि वो किताब त अॼु असां वटि कोन्हे बहस जे लाइ पर असां वटि सॼो सारो जनाब अब्दुल ख़ालिक जूणे जो असांजे स्टूडियो में मौजूदु आहे ऐं असां चाहियूं था त हिकिड़ो माण्हू जेको कमिटेड हुजे जेको पढ़ियलु हुजे जेको मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तहरीकुनि में मुख़्तलिफ़ क़ौमी इतिहादनि में ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में मुसलसिल ज़ाती नौकरियुनि खां वठी ॼण त समाजी ऐं सियासी नौकरियूं ऐं उन्हनि सभिनी खे हलंदे हलंदे हिकिड़ी अहिड़ी मंज़िल ते पहुचे जिते असां 70 सालनि जे जनाब अब्दुल ख़ालिक जूणे जे साहिब खां हिकिड़ी ॻाल्हि पुछी सघूं था त हुन ज़िंदगी में छा ॾिठो छा वाइठो ऐं हुन जा मुशाहिदा कहिड़ा आहिनि। सो अॼु असां पंहिंजी हिन पहिरें हवाले में पहिरीं क़िस्त में शुरू था कयूं। असां पंहिंजे दोस्त जनाब अब्दुल ख़ालिक जूणे जे साहिब सां ॻाल्हियूं। जूणे जो साहिब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी लीडर TV खे टाइम ॾियण जी। हीउ जेको रूबरू प्रोग्राम असां शुरू कयो आहे इन में चाचा रोचीराम सां यूसुफ शाहीन सां ॿियनि सां असां इंटरव्यू कया, जनाब रसूल बख्श दर साहब बि कयो ऐं असांजा मुख़्तलिफ़ इंटरव्यू मुख़्तलिफ़ माण्हुनि सां हलनि था। सभ खां पहिला आउं पुछंदुसि त अवां शादीशुदा आहियो, इन जो जवाबु हाणे हा ऐं न में ॾींदा हलो। हा अव्हांखे घणा ॿार आहिनि? 4। अव्हांजे ॿारनि जा नाला छा आहिनि? मुनीरा, फिदा हुसैन, होश मोहम्मद, दाहर। अव्हांखे घरवारियूं घणियूं आहिनि? घरवारियूं 2 आहिनि। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त जॾहिं तव्हां ॼावा आहियो त हाणे अवल पंहिंजे ॻोठ जो नालो ॿुधायो। साईं मुंहिंजे ॻोठ जो नालो काज़ी दड़ो आहे, उहो ॾोकरी तालके में आहे। इहो कंहिं वक़्तु तालको लब दरिया सॾिबो हो पाकिस्तान खां अॻु में, पोइ हुनजो नालो ॾोकरी थियो ऐं ज़िलो लाड़काणो उहो मुंहिंजो ॻोठु आहे। इहो लब दरिया रेवेन्यू रिकॉर्ड में मौजूदु आहे? जी हा, अॼु ॿुधो आहे। हा बिल्कुलु पुराणो नालो रेवेन्यू में मौजूदु आहे। अच्छा हा। इहो माना लब दरिया उहो साॻियो तालको आहे जंहिं मोहन जो दड़ो? जी हा, हीअं करे छॾियो। जी हा, ठीकु आहे। जी हा। अव्हां जो वालिद ॾाॾो परॾाॾो अव्हां केरु ॾिठा पंहिंजे नुख मां? मूं ॾिठो त वालिद ई, छाकाणि त ॾाॾो मुंहिंजो जेको हो उहो मुंहिंजो वालिद जेको आहे सो चंद महीननि जो हुयो त उहो गुज़ारे वियो हो, त इन करे मूं उहो न ॾिठो। मां बाबे खे ॾिठो। मुंहिंजो वालिद प्राइमरी टीचर हो, ॿियो को ज़मीनदार न हुयो, को ॿियो धंधो कारोबार कोन हो, टीचर हुयो। पर हुनखे पढ़ाईअ सां इल्म सां ऐं ॼाण सां, दुनिया जी ॼाण, प्राइमरी टीचर हूंदे हू दुनिया जी ॼाण रखंदो हो, BBC ॿुधंदो हो, रेडियो। माना असांजो ॻोठु नंढिड़ो जेको असांजो ॻोठु इहो बि मां ॿुधायां त रेल ऐं रोड खां तक़रीबन 10 किलोमीटर परे हो। अच्छा, 6 मील परे? हा, 6 मील परे हुयो। ऐं उतां असांखे वेझी स्टेशन राधण पवंदी हुई। उहा जेतोणीकि दादू ज़िले में आहे पर वॾो शहर ऐं स्टेशन उहा ई। त एतिरो परे हुअण जे बावजूदि ऐं हिकिड़ो टीचर हुअण जे बावजूदि ॿिया असांजा माइट सभु ज़मीनदार आहे। असांजे ॻोठ में पहिरीं वाच मुंहिंजो वाल साहबु वठी आयो, पहिरियों रेडियो बाबो वठी आयो, पहिरीं सिलाई मशीन उहो वठी आयो। त माना हुनखे दुनिया जे शयुनि सां दिलचस्पी हुई, तंहिंजे करे उन्हनि शयुनि मूं ते बि नंढे हूंदे खां ई असरु विधो। ऐं ॿियो हू जाॾे वेंदो हुयो त अक्सर मूंखे पाण सां गॾु वठी वेंदो हो। यानी इहो तव्हां अंदाज़ो लॻायो त 4थे दर्जे में मां पढ़ंदो त उन वक़्तु फिल्म ॾेखारण बि मूंखे हू पाण वठी वियो। न त अक्सर इन उमिरि में वालदेन औलाद खे झलींदा आहिनि त अहिड़े कमनि ते न वञो, फिल्मनि ते था वञो, हेॾे था वञो, रुलो था, रांदियुनि ते था वञो। फिल्म ऐं होटल ॿ हिकिड़ियूं बदमाशनि जे लीके में लिखियल शयूं। हा, त उन खां रोकींदा आहिनि पर मूंखे पाण वठी हलियो हो तॾहिं। त माना उनजो इहो जेको हुयो रहियो, उनजे असर में माना नंढे खां हूंदे खां ई मूंखे
किताबनि सां, सियासत सां या इन्हनि शयुनि सां दिलचस्पी थी। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त वालिद साहिब जे लाइ तव्हां चयो त ॼाण सां शगफ़ हुअसि, दिलचस्पी हुअसि ऐं पढ़ाई कंदो हो, पढ़ाईंदो बि हो या रुॻो पढ़ाई कंदो? बिल्कुलु पढ़ाईंदो हुयो। इहो त अच्छा। हाणे मां त मुंहिंजो पीउ आहे, मां चवंदुसि, पर माना जेके बि शागिर्द हुन पढ़ाया उहे जेके बि आहिनि मौजूदु उहे ॿुधाईंदा त ऐं जॾहिं नौकिरी हुन वरिती त ही वॉज़ बेयरली 18 years। अच्छा। पर बाक़ाइदे पढ़ाई। भला तव्हांजे ॻोठ में कुल माण्हू घणा हुआ उन ज़माने में? असांजो नंढिड़ो ॻोठु आहे। मां जॾहिं संभालियो आहे त माना को तक़रीबन 20-22 घर हुआ। अच्छा अच्छा। सम्झो त 100-150 माण्हू हूंदा टोटल माण्हू हूंदा। हा। अच्छा। भला अव्हांजी वालिदा उहा पढ़ियल आहे? न, उहा पढ़ियल न हुई। न। अच्छा, जेकॾहिं ॿिन्ही जो मीज़ान कजे त उहो पढ़ियल न हुई ऐं उहो पढ़ियल हो, ॿिन्ही मां सुठो केरु आहे? इहा ॻाल्हि ॾिसो, माउ जेका आहे न उहा हर माउ सुठी हूंदी आहे, हर माउ सुठी हूंदी आहे ऐं औलाद जे लाइ उहा अहिड़ी हूंदी आहे, भली उहो औलाद निभागो ई हुजे तॾहिं बि माउ हुन सां प्यारु कंदी आहे। पर पीउ कुझु लेखो चोखो कंदो आहे त मां इन किताब में बि जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो हुन में बि मूं लिखियो आहे त बाबा ख़ानदान जो ज़िक्र जंहिं महिल कयो था मैं त माउ त सभिनी जी भली हूंदी आहे, रुॻो मुंहिंजी न ई, ऐं उन जे लाइ थोरो लिखिजे त बि उहो तमामु घणो आहे, ऐं जे वरी घणे खां घणो लिखिजे त बि थोरो आहे माउ लाइ। पर पीउ सभिनी जो हिकु जहिड़ो न हूंदो आहे, उहो मां बिल्कुलु चवां थो त मुंहिंजो पीउ ख़ासि माण्हू हुयो ऐं सभु अहिड़ा न थींदा। कॾहिं हुन मूंखे कंहिं शइ ते मना न कयो, रांदियुनि ते वेंदा हुआसीं, कॾहिं फिल्मनि ते पोइ त हिरी पियासीं, कॾहिं मूंखां पुछई न हुन जे में त केतिरा ॾींहं पढ़ी थो, केतिरा ॾींहं क्लास में वञी थो, छा थो करीं। मूंखे मुकमिल तौरु हुन आज़ादी ॾिनी, पर हुन नज़र हूंदी हुयसि ऐं मूं बि हुनखे बहितर मोट ॾिनी। जेतोणीकि मूंखे रांदियुनि जो बि शौक़ु हो, फिल्मनि जो बि शौक़ु हो, ॿियनि शयुनि जो, पर तालीम बि मां मतिलबु फस्ट क्लास में मैट्रिक इंटरमीडिएट बि फस्ट क्लास में पास करे ॾिनी हुनखे मूं बि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, नाला खणिजो त प्राइमरी किथे पढ़ियो? प्राइमरी मां पंहिंजो ॻोठु काज़ीदड़ो में। काज़ीदड़ो में। हा। पोइ वरी हाई स्कूल पढ़ियो? हा, पोइ मां 6वीं क्लास में ई लाड़काणे वियुसि। अच्छा। हा, हुते हॉस्टल में रहियुसि, या पंहिंजी जाइ ते ॻाल्हि। हाणे इहो तव्हांजो वॾो शहर पहिरियों आहे? हा। अच्छा। त 6वीं क्लास जो ॿारु केतिरो थो अचे, लाड़काणो 11 सालनि जो असांजो ॻोठ खां तक़रीबन 40 मील परे हो, उते हॉस्टल में मां रहियुसि। पोइ वरी 40 किलोमीटर या मील? 40 मील तक़रीबन। अच्छा। 40 मील, किलोमीटर न मील। त पोइ वरी मां कुझु वक़्त जे लाइ 1.5 साल खनि 2 साल जे लाइ मेहड़ में पढ़ियुसि ऐं फाइनली मैट्रिक जेका मूं वरी बॉर्डर हाई स्कूल मां ॾिनी, पर इम्तिहान लाड़काणे में ई ॾिनो ऐं वरी इंटरमीडिएट बि गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे मां कई। बी जेका सिंध यूनिवर्सिटी इंजीनियरिंग कॉलेज हो, जेको पोइ उन साल जंहिं साल असां निकितासीं 75 में, उन साल मेराण यूनिवर्सिटी थी वई। भुट्टे साहिब जेके यूनिवर्सिटी कयूं उते पढ़ियासीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त के उस्ताद यादि अथव प्राइमरी जा सुठा हुजनि? प्राइमरी में हिकिड़ो त मुंहिंजो पंहिंजो वालिद साहिबु हो, पर उन थोरो वक़्तु पढ़ायो। ॿियो असांजो अज़ीज़ ई हुयो उस्ताद मोहम्मद हसन, उन असांखे वधीक अरसो पढ़ायो ऐं बहितरीनु उस्तादु हुयो। हाई स्कूल में? हाई स्कूल में 6 में ई जीअं असां वियासीं त असां ॿाराड़ीअ जा हुयासीं। लाड़काणे जेॾो शहर, हाई स्कूल पहिरियों त कुझु अरसो जेको आहे सो जीअं चइबो आहे हिकिड़ो ईअं छा चइजे त हिकिड़ो दॿियल या उहो असां रहियासीं पिए। अहिड़े में को उस्तादु अहिड़ो हुजे जेको पंहिंजाइप जो अहसासु ॾियारे, ॼण जहर भाती हुजे, उहो हुयो असांजो क्लास टीचर बि 6 में हो, उस्ताद मूरजमल। लाड़काणे शहर जो पढ़ाइण जो बि सुठो हो, तमामु सिंपल सादे नमूने अंग्रेज़ी पढ़ाईंदो हुयो ऐं हू अदरवाइज़ बि ॾाढो भाईंदो हुयो। माना 2-3 महीननि में जहिड़ो की असां घर जा भाती थिया, असां ॻोठु वेंदा हुआसीं
त ॿेरनि जी मुंद में ॿेर खणी ईंदा हुआसीं, हुन लाइ फरनि जे चणा इहे खणी ईंदा हुआसीं, हू बि असांखे औलादवान भाईंदो, मां हुनखे बिल्कुलु यादि रखंदुसि सदाईं। वाह। जो हुन असांजो जेको ख़ौफ़ वारो माहौल हो न उहो ख़तमु करे चई। उहो कुझु ख़बर अथव त उहो मुरजमल पढ़ियल केतिरो? इहो मां नथो ख़बर चई सघां त केतिरो पढ़ियल। अब्दुल ख़ालिक साहिबु उहो इंटर में जॾहिं तव्हां डिग्री कॉलेज लाड़काणे में, त उते के भला उस्ताद यादि आहिनि अव्हांखे? हाणे उते हूअ ॻाल्हि त नथी चई सघिजे, असां बि वॾा थी वियासीं, कॉलेज में जॾहिं शागिर्दु ईंदो आहे तॾहिं हू पंहिंजे मन मस्तान सां हलंदो आहे, उस्ताद पंहिंजे लेखे मुश्किल सां क्लास में उस्ताद खे सम्झो त लिफ्ट कराईंदो आहे शागिर्दु कॉलेज में, जेका ॻाल्हि हुजे उन वक़्तु। त अहिड़ो त तालुक़ु न हुयो, पर ॿिए उतड़े सभ खां पहिरीं त जीअं दाख़िला ई वरिती त अब्दुल रसूल शेख साहिबु हो, उहो मुंहिंजे वालिद जो दोस्त हो, दुकानदार लाड़काणे जो शेख साहिबु, जंहिंखां बाबू वाना कपिड़ा वपिड़ा वठंदो ॻोठ जा, उनजो भाउ हो, उनजे करे सलामदा हुयसि त पहिरियों त उन सां थी। ॿियो हुते उस्ताद हूंदो हिदायतुल्लाह तुनियो, उहो ईअं भलो माना खिलमुख शागिर्दनि सां थोरो वधीक फ्री हूंदो हो, उहो हुयो। ॿ उस्ताद जंहिंजो ज़ैनुल आबिदीन ॿ हुआ, हिकिड़ो सिंधी हिकिड़ो उर्दू स्पीकिंग, हू केमिस्ट्री पढ़ाईंदो, हू फिज़िक्स पढ़ाईंदो, पढ़ाईअ जे हिसाब जे सां। माना साईं ज़ैनुल आबिदीन मैसर जी ॻाल्हि था कयो? जी हा, उहो केमिस्ट्री पढ़ाईंदो, असांखे पढ़ायूं। हा, ज़ैनुल आबिदीन बि उर्दू स्पीकिंग, उहो फिज़िक्स पढ़ाईंदो। मूंखे पोइ या त सब्जेक्ट सां बि दिलचस्पी, उन जो पढ़ाइणु मूंखे ॾाढो मज़ो ॾींदो हो। ज़ैनुल आबिदीन जो जेको फिज़िक्स पढ़ाईंदो, पढ़ाईअ जे हिसाब सां वधीक उहो मूंखे मुतासिर कंदो हो। मां हिकिड़ो तव्हांजी ज़ात जे हिन पाण घेरे में आहियूं फ़िलहालु, इन करे बाक़ी ॿ ॻाल्हियूं हिकिड़ी पुछां। अव्हांखे कॾहिं महसूसु थियो त तव्हां हाणे वाक़ई पढ़णु शुरू कयो आहे? पढ़णु इहो सम्झो त अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि कयां, मां जॾहिं पढ़णु शुरू कयो आहे त इहो मूंखे अहसासु 12-13 खां पोइ आयो आहे। अव्हांखे इहो अहसासु त हीउ मां हिकिड़े कंहिं हुन सां वञा थो? हा, पढ़ण जो मूंखे ख़्यालु, माना कॉलेज में मां जीअं आयो आहियां फस्ट ईयर इंटर में, तॾहिं खां मूंखे पढ़ण जो थियो आहे, शुरूआति थिए थी। ऐं शुरूआती पढ़ण जो में धक बि माण्हू खाए। हिकिड़ो ॿुधायांव दिलचस्प ॻाल्हि, उन वक़्तु माना एतिरी दिलचस्पी थोरी थी चुकी हुई त मशहूरु ॿुधो नालो त मौलाना अबुल कलाम आज़ाद जो किताबु आहे हमारी आज़ादी। असली नालो हुन जो हमारी आज़ादी आहे, पर ॿुधो असां इहो त आज़ादी हिंद मौलाना जो किताबु आहे। लाड़काणे जे तव्हां हुतां जा आहियो, रेलवे स्टेशन ते वॾो बुक स्टॉल हूंदो, लाड़काणे जो शायदि सभ खां वॾो उहो हूंदो जेको रेलवे ते हूंदो। सो रेल ते सफ़र बि तॾहिं रेल में प्लेटफॉर्म नंबर 1 ते जेको दरवाज़े सां खॿे हथु, हा, तॾहिं बसुनि में एतिरो सफ़र न थींदो, रेल में थींदो। उते जो आयासीं, जेसि ताईं अचे ॾिठुमि, मां चयो यार हे त मुंहिंजो नालो ॿुधो आहे आज़ादी हिंद, इहो किताबु आहे, इहो वठां। उहो हुन खां वरितुमि। उन वक़्त में को 2.5 रुपए या 3 रुपए जंहिंमें मिलियो। ॻोठ वियुसि मोकल ई हफ़्ते 10 ॾींहं जी, त मां चयो उते इहो वञी पढ़ंदुसि। उते जो पढ़ां त उहो किताबु त फराड हो, उहो को अमरोवी हो, नालो आॾो मूंखे विसरी वियो आहे, पर अमरोवी हो। उन कयो हुयो, माना उहो हिकिड़ो तबसरो हो किताब ते। मौलाना आज़ाद जे किताब जी हिकिड़ी पैरा वठी, उन ते 6 सुफ़नि जो हुन पंहिंजो तबसरो कयो, माना हुनजे मुखालफ़त में। अड़े बणाए पोइ ॿुधाए त मोटी अचे हुनखे अलाए रुपए में 8 आने में मोटाए ॾिनमि हुनखे अदबाते। त माना दिलचस्पी मूंखे इन हुयो, लॻे थो त मूंखे फस्ट ईयर में अचे, ऐं इहा थी चुकी हुई। ऐं फस्ट ईयर इंटर में ई उते फस्ट ईयर में ई बल्कि अमाला शेख असांखो सीनियर हुयो, उन जो जीअं सां वास्तो, हुन सां बि दोस्ती थी। साईं जीएम सैद जो हूअं बि नालो ॿुधो, ख़ासि तौर ते किताब जीअं ॾिठो आहे मुंहिंजे हवाले सां त साईं घर घर नालो पुॼी चुको हो। हूअं बि हिमायत में नालो घटि त सफ़र कंदो आहे, मुखालफ़त में वधीक कंदो आहे। त माना साईं जा किताब उन ॾे इहो मूंखे फस्ट ईयर इंटर में शुरू थी चुको आहे। हाणे हिकिड़ो आख़िरी सुवालु आहे अव्हांजी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां। अव्हांजी हिकिड़ी न्याणी आहे मुनीरा, जी
टे आहिनि पुट। हा। मुनीरा छा थी करे? मुनीरा सिंध यूनिवर्सिटीअ में असिस्टेंट प्रोफेसर आहे। छा में? सोशियोलॉजी में। सोशियोलॉजी में। ऐं होश मोहम्मद उर्फ़ होशू? होश मोहम्मद बि असिस्टेंट प्रोफेसर आहे कॉलेज में हिते कराचीअ में, नेशनल एजुकेशन डिपार्टमेंट। हा। अच्छा। हा। ॿिया? ऐं फिदा हुसैन जेको आहे उहो पाक PWD में इंजीनियर आहे। ऐं ॾाहिर जेको आहे उहो बैंकर आहे, घणो अरसो UBL में रहियो, वाइस प्रेसिडेंट हुओ, हाणे वरी ॿी अल्फलाह बैंक हुन में आहे शायदि वाइस प्रेसिडेंट ई आहे। मां घणो उन्हनि जे हुन में न पवंदो आहियां। अच्छा। हा, पर उहो इन्हनि बैंक मां में तव्हां सीनियर सां गॾु केरु केरु रहे? मूंसां न, मां गॾु रहंदो आहियां फिदा हुसैन सां। अच्छा। हा। अच्छा। हा। अच्छा। नाज़रीन, जनाब अब्दुल ख़ालिक जुनेजा साहब जी ज़ाती ज़िंदगी, माण्हू जेकॾहिं जूअ जा पिता खोले ऐं पितनि तां बखालियूं लाहे त इहा थी वेंदी उरह ज़ोरा, इहा थी वेंदी ज़्यादती। ऐं हूअं बि असां में इहो अख़लाक़ हुजणु खपे त ज़ाती ज़िंदगी जे बारे में मजमूई हाल अहवाल, मजमूई तफ़सील उहा अॼु असां हिन पहिरें प्रोग्राम में ॾिनो आहे। वरी असां ईंदड़ प्रोग्राम में साईं उते डिग्री कॉलेज खां वठी आहिस्ते आहिस्ते हाणे उनजी दिमाग़ी ऐं सियासी अॾावत थियणु शुरू थिए थी, उते लाड़काणे में छा थो ॾिसे, पाण ॿिए प्रोग्राम में असां सां वरी मिलंदासीं। असां सां गॾु रहिजो। लीडर TV खे सब्सक्राइब कजो। वॾी महिरबानी।